अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं फ़िदा हुसैन भागत पॉडकास्ट 360 सां गॾु असांजी हमेशह कोशिशि रही आहे त असां उन्हनि शख़्सियतनि खे हिते घुरायूं जेकी पाण त ज़िंदगी सक्सेस गुज़ारनि था पर ॿियनि लाइ बि एतिरी कोशिशि रहंदा आहिनि। दादू खां वठी कैनेडा जो सफ़र ऐं उन सां गॾोगॾु इस्काला जा ख़ुदि पाण मेंबर बि आहिनि। अॼु असां सां मौजूदु आहिनि इमरान शेख साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम, छा हाल आहे? ख़ुशि ठीकु ठाक सर बस। आहियो? अच्छा सर, शुरूआत असां हिन खां कंदासीं। असां चाहींदासीं त तव्हांजी थोरी इब्तिदाई तालीम ऐं थोरो इब्तिदाई लाइफ जे बारे में माण्हुनि खे ख़बर पए त तव्हां किथां तालीम हासिलु कयईं, कीअं जेको आहे अॻिते सफ़र खे वधायो। दादा, मुंहिंजो तालुक़ु आहे बेसिकली दादू तालके खां, ऐं ॻोठु आहे असांजो वलीद शेख ॾाढो, ऐं ॻोठ जा जेके आहिनि से बाबा साईं हुतां निकिता एजुकेशन में, हिते डायरेक्टर हुया एजुकेशन जा हैदराबाद जा। त वालदा जेका आहे से स्कूल जी प्रिंसिपल हुई, त एजुकेशन असांजे ॼण जीन्स में माना हुई। त मां मेहरान यूनिवर्सिटी मां सिविल इंजीनियरिंग डिग्री कई आहे 1995 में। 95 जी डिग्री वठण खां पोइ 5-6 साल 7 साल धिका खाधासीं पाकिस्तान में, पर कुझु न थियो। सही। पोइ इमिग्रेशन टू कैनेडा लाइ अप्लाई कयो आहे, त इमिग्रेशन थी वई, 3-4 साल लॻा। 2003 जे एंड में 2004 जे शुरू में मां कैनेडा पहुची वियुसि। 22 साल तक़रीबन कैनेडा में थी विया आहिनि। उते मां पोइ पंहिंजी एजुकेशन खे अपग्रेड कयो ऐं मास्टर्स जी डिग्री वरिती, मास्टर्स इन सिविल इंजीनियरिंग। ऐं अपग्रेड करण खां पोइ साल ॾेढ खां पोइ मां गवर्नमेंट में जॉब स्टार्ट कई उते इन कैनेडा। ऐं 20 साल तक़रीबन मां जेको आहे सो गवर्नमेंट ऑफ कैनेडा में कमु कयो आहे। ऐं उतां जी हाणे मां सिटी ऑफ कैलगरी जी जेका आहे गवर्नमेंट आहे, उन में मां मैनेजर ऑफ इंजीनियरिंग आहियां। अच्छा सर, हाणे जेके ॻाल्हि कजे थी, जीअं तव्हां ॿुधायो था तव्हां सिविल इंजीनियरिंग कई, सिविल इंजीनियरिंग खां पोइ जेको तव्हां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे कैनेडा वञण जो हिकिड़ो ख़र्चु कयो हूंदो, ओतिरे में माण्हुनि खे उन वक़्तु नौकिरी पई मिली। नौकिरी ॾाढी महांगी पई मिले। अच्छा। हा, ऐं इमिग्रेशन टू कैनेडा एतिरो ख़र्चु कोन हो, पर छा हो जो बेसिकली उन दौर में बि हू बैकग्राउंड चेक कंदा हुया त तव्हां में छा एतिरी वसियत आहे जो तव्हां कैनेडा पहुची पंहिंजो घटि में घटि 6 महीननि जो ख़र्चु खणी सघंदो। त उहो बसि पैसा शो करणा पिया उन दौर में, पर यकीन कयो त उन दौर में बि एतिरनि पैसनि में नौकिरी कोन पई मिले। अच्छा, हाणे तव्हां खां जेको शयूं आहिनि उहे इहे आहिनि त कैनेडा जेके माण्हू, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे कैनेडा या दुनिया जेके ॿिए मुल्क में असांजा जेके यूथ था या जेके प्रोफेशनल्स आहिनि, उन्हनि जे वञण जो सही तरीक़ो छा आहे? कहिड़े तरीक़े सां उहो जेको आहे अप्लाई कनि, या कहिड़ी एजुकेशन उन लाइ लाज़मी आहे? अदा 2-3 माना कैटेगरीज़ आहिनि। जेकॾहिं सिंधी नौजवान स्पेशली, हाणे हिकिड़ो फस्ट ऑफ ऑल तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॾियूं त टोटल 5000 खां वधीक फैमिलीज़ हींअर माना अची चुकियूं आहिनि कैनेडा में। ऐं इहो सम्झो नंबर आहे 3 लख पाकिस्तानियुनि जो। 3 लखनि में भला 5000 बि पहुतासीं, वॾी ॻाल्हि आहे। जेको हाणे लास्ट 5 खां 8 सालनि में तमामु तेज़ी सां नंबर वधियो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। एवरी ईअं सम्झो ॼण सेकेंड डे ते कोन का सिंधी फैमिली कैनेडा पहुचे पई, जेका वॾी माना अचीवमेंट आहे। सिंधी माण्हू मस ॿाहिरि निकितो आहे, उनजे लाइ उन्हनि महिनत कई आहे, इन में कोई शक कोन्हे। पर 3-4 कैटेगरीज़ में जेका सभिनी खां वधीक कैटेगरी हिते माण्हू हिते पहुता आहिनि, उहा आहे फेडरल स्किल्ड वर्कर्स प्रोग्राम आहे हुननि जो, जंहिंमें बेसिकली छा आहे जो उन में डिग्री खपे, मिनिमम रिक्वायरमेंट आहे डिग्री जी, ऐं उन खां पोइ वर्क एक्सपीरियंस खपे 1 साल जो, ऐं उहो पॉइंट रेटिंग सिस्टम आहे त तव्हांजो मिनिमम पॉइंट 67 हुजनि त तव्हां हुते पहुचो। सभिनी खां वधीक जेका असांजे सिंधियुनि दोस्तनि जी कमज़ोरी हूंदी रही आहे, जेका शुरू खां वठी आहे, उहा आहे इंग्लिश लैंग्वेज जी। त इंग्लिश लैंग्वेज जा जेके टेस्ट आहिनि उहे थोरा ॾुखिया लॻंदा आहिनि। जॾहिं मां वञा पियो तॾहिं मूंखे बि ॾाढो ॾुखियो लॻो। पर जॾहिं तव्हां वरी महिनत कयो था, वरी अटैम्प्ट कयो था, त पोइ अची वञे थो। स्कोर कोई एॾी वॾी माना उहा ॻाल्हि न आहे। हाणे जीअं मिसाल तौरु उते IELTS जी रिक्वायरमेंट आहे 7, जेका इक्वल आहे CLB 9 जे। त जेकर CLB 9 तव्हांजो स्कोर अची थो वञे त तव्हांजी आराम सां माना इमिग्रेशन थी वञे। इमिग्रेशन जेका आहे उहो सभिनी खां बेस्ट प्रोसेस आहे, जेको सभिनी खां घटि महांगो आहे। सही। जेको ॿियो जेको महांगो प्रोग्राम आहे उहो इंटरनेशनल स्टूडेंट्स जो आहे। त हितां असांजा जेके छोकिरा आहिनि उहे एडमिशन वठनि था उते पहुचनि था, पर उहो महांगो इन लाइ आहे जो हाणे हिकिड़ो त ऑलरेडी स्टूडेंट माण्हू आहे, इंटरनेशनल स्टूडेंट जी फ़ी तमामु हाई आहे। उते पहुचनि था, पोइ 4-5 साल जो जेकॾहिं प्रोग्राम आहे त उनजी फ़ी माना एतिरी महांगी आहे जो ॾाढो ॾुखियो थी थो वञे उन शागिर्द जे लाइ त उते सर्वाइव करणु। पर उनजे बावजूदि बि तव्हां यकीन कंदो, हाणे मां रहां थो कैलगरी जे शहर में, अल्बर्टा प्रोविंस आहे। उते पोयनि 1.5-2 सालनि में 15 खां 20 स्टूडेंट्स उते पहुता आहिनि। ऐं उहे इंग्लिश स्कोर बि खणी आया आहिनि,
जेको एज़ कम्पेयर टू FSW जो जेको प्रोग्राम उनखे घटि खपे, तक़रीबन 5-6 जेकर IELTS जो स्कोर आहे त उन में उहे शागिर्द पहुची था वञनि। पोइ उन्हनि महिनत त एतिरी कई आहे जो हाणे उहे पंहिंजी फीस वग़ैरह माना बर्दाश्त करे था वञनि। त इहो हिकिड़ी ॾाढी ख़ुशाइंद शइ आहे त हिकिड़ो रस्तो जेको ॻोल्हियूं पिया असां शागिर्दनि जो उहो ॼण हाणे हुननि असांखे बि उन्हनि गाइड कयो आहे त कहिड़े तरीक़े सां इहे ख़र्च पूरा करे सघजनि था। अच्छा, इन में जेको ॿारु अचे थो, मिसाल तौरु हिते असांखे या जीअं तव्हां काई आइल्स में तयारी करण खां उहो सोचे थो यार हिन में अलाए जेको आहे पास थिया न थिया, पोइ छॾी कोन थो कयां, या हिकु अटैम्प्ट कनि था उन में रहिजी था वञनि, त उन्हनि शागिर्दनि लाइ तव्हां छा चवंदव? ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु मिसाल ॾींदुसि। मां मुंहिंजो जेको आहे सो हिकिड़ो तमामु वेझो माइट हुयो, उहो हुते पहुतो। पहिरें ई जेको अटैम्प्ट में हुनजो 5-5.5 स्कोर आयो आइल्स जो। उनजे हफ़्ते खां पोइ वरी असां टेस्ट बुक कराई, वरी उनजो स्कोर वधियो त जेको कॉन्फिडेंस लेवल हुयो। ॾिसो, बेसिकली असां जेका डिग्री वठूं था उहा आहे त अंग्रेज़ी लैंग्वेज में न, ऐं अॼु जे ॿार जी अंग्रेज़ी ॻाल्हाइण जी ऐं लिखण जी जेको इम्प्रूव कयो आहे उन्हनि पोइ 15-20 साल में, जॾहिं असां हूंदा हुआसीं उनखां तमामु वधीक हाई थी वियो आहे। त सॼी ॻाल्हि आहे कॉन्फिडेंस जी। त असांजो जेको ॿारु वञे थो आइल्स जो टेस्ट ॾियणु या माना कंहिं बि इंग्लिश जी टेस्ट ॾियणु वञे थो, त उनखे पहिरें अटैम्प्ट में इहो न सोचणु घुरिजे त जेकर मां घटि थो अचे मुंहिंजो स्कोर, फेल पास त आहे ई कोन, पर स्कोर घटि थो अचे, जेकर घटि थो अचे त उहो इहो न सोचे त मां वरी इहो कंदुसि त स्कोर मुंहिंजो घटि ईंदो, छो त कॉन्फिडेंस लेवल हुनजो बूस्ट थी वेंदो। हाणे मां कल्ह 3 ॾींहं हिकिड़े दोस्त मूंसां गॾु अचे पियो, उनजी जेका मिसिस आहे अदी असांजी, उनजो 6 स्कोर आहे फस्ट अटैम्प्ट में। माना मूं चयोमांसि बाबा इहा त ह्यूज सक्सेस आहे। बिल्कुलु। नेक्स्ट अटैम्प्ट कंदी अदी त अलाह कंदो 6.5 अची वेंदो, थर्ड अटैम्प्ट थींदो 7 अची वेंदो। सो इहो आहे जो फार्मूलो हिन जो इहो आहे, कीप डूइंग इट। माना रादर देन माना थोरी फीस आहे कुझु महांगी आहे, 60-70 हज़ार पाकिस्तानी फीस आहे रजिस्ट्रेशन जी, पर इहो सोचे वठे माण्हू त जेकॾहिं वञिणो आहे त पोइ वेंदासीं, पोइ अलाह कंदो त टेस्ट पास थी वेंदी। अच्छा, घणा माण्हू प्लान ठाहींदा आहिनि, मिसाल तौरु चवंदा आहिनि असां फलाणे पासे पिया वञूं, फलाणे पासे पिया वञूं, सिर्फ़ु प्लान ठाहींदा आहिनि पर उन ते अमल न कंदा आहिनि। उन्हनि शागिर्दनि खे या उन्हनि दोस्तनि खे तव्हां छा चवंदव? कमिटमेंट जेका आहे न तमामु घणी खपे। हिते असां घणी स्टोरीज़ ॿुधूं था, माण्हू मिसगाइड बि ॾाढो था कनि था। मिसाल तौरु अदा ॾाढो हार्श वेदर आहे, न रही सघंदव, पोइ बहानो इहो आहे वञूं, हा थधि ई, थधि में केरु रहे आहे। त अहिड़ी कंहिं क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे, ध्यानु इन ते रखनि। अॼु ॾींहं ताईं मूं जेके माण्हू असांजे सिंधी फैमिली स्पेशली, असांजो लह चढ़ बि घणो आहे उन्हनि सां, उते जेको माण्हू सिंधी माण्हू पहुतो आहे न उहो कामयाबु थियो आहे। मां तव्हांखे नाला ॻणाए सघां थो, मूंखे को बि अहिड़ो माण्हू यादि न आहे, छो त असां माना साना जे तरफ़ां माना मां रहियो आहियां हुन में तंज़ीम में, त तक़रीबन सभिनी सिंधियुनि सां असां लह चढ़ में चवंदा। अॼु ॾींहं ताईं को हिकिड़ी बि सिंधी फैमिली अहिड़ी न आहे जंहिं चयो हुजे त असां फेल थिया आहियूं। त हिते माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते ध्यानु तमामु घटि ॾियनि ऐं फोकस रखनि त बसि वञिणो आहे। जेकर हिकु दफ़ो एम ठाहियो आहे त बसि पोइ वञिणो ई वञिणो आहे। त पोइ मूं हिननि माण्हुनि खे ईंदे ॾिठो आहे ऐं कामयाबु थींदे ॾिठो। अच्छा, घणा माण्हू ईअं चवंदा आहिनि मिसाल मुंहिंजो फलाणो रिलेटिव आहे, पोइ मां हुनखां लेटर लिखाईंदुमि, पोइ हीअं कंदुमि, मां मुंहिंजे रिलेटिव जे थ्रू बि वञी सघां थो। इहा केतिरी पॉसिबिलिटी आहे? ॾिसो, फेडरल स्किल्ड वर्कर्स जेको प्रोग्राम आहे उन में ब्लड रिलेशन जा 5 पॉइंट मिलनि था। सही। त उहो ब्लड रिलेशनशिप हुजणु घुरिजे। माइट वाइट सां कुझु कमु कोन्ह थींदो, या भाइर हुजनि या भेणूं हुजनि या भेण मिसाल भेणियूं आहिनि, माना कहिड़े तरीक़े सां ब्लड रिलेशनशिप जिते इन्वॉल्व थिए उते माना उहे 5 पॉइंट मिलनि था। बाक़ी माइट वाइटनि जे लेटरनि सां कुझु कोन्ह थो थिए। अच्छा, ठीकु। अच्छा, हिन में जेके तव्हां ॿुधायो की एजुकेशन आहे, एजुकेशन खां अलावा ॿिया मिसाल तौरु जीअं फुल फैमिली शिफ्ट कबी आहे, उतां जो जेको आहे हुनजो हिसो थिबो आहे, उन्हनि जा प्रोसेस या उहे कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि ॿिया जेके आहिनि वीज़ा जा आहिनि? ॾिसो, एजुकेशन आहे, जेकर तव्हांजी मिसिस जी बि एजुकेशन आहे त उनजा अलॻि सां पॉइंट स्कोर थियनि था। ठीकु आहे, मास्टर्स डिग्री जा वधीक पॉइंट आहिनि एज़ कम्पेयर टू बैचलर्स डिग्री जा। अच्छा, उन खां पोइ वर्क एक्सपीरियंस ॾाढो इंपॉर्टेंट आहे। त मिसाल तौरु जेकर तव्हां सिविल इंजीनियर आहियो, तव्हां मैकेनिकल इंजीनियर आहियो, तव्हां डॉक्टर आहियो, हाणे नई हिकिड़ी स्कीम जल्दी अचण वारी आहे कैनेडियन इमिग्रेशन में, जेके टारगेट कनि था डॉक्टर्स खे। त पाकिस्तानी डॉक्टर्स खे उहे टारगेट कंदा ऐं अलाह कंदो त पाकिस्तानी डॉक्टर्स बि हाणे हुते पहुची वेंदा। त पॉइंट सिस्टम में जेकर तव्हां वेंदव त तव्हांखे 67 पॉइंट्स स्कोर करणा आहिनि या उनखां वधीक करणा आहिनि। यकीन कयो त मुंहिंजे लाइ, मां सिंधी माण्हुनि में या सिंधी ॿारनि में जेको अॼु जो टैलेंट ॾिसां थो, को मसइलो कोन्हे अदा हुनजे लाइ। तव्हांखे सिर्फ़ु 1 साल जी नौकिरी खपे उन ई साॻी फील्ड में, ऐं उहो 1 साल जो जीअं तव्हांखे एक्सपीरियंस थिए, तव्हां इन द मीन टाइम जीअं निकिरी अचो ॿाहिरि ग्रेजुएशन खां पोइ, अंग्रेज़ी टेस्ट जी तयारी कयो ऐं पोइ एक्सपीरियंस पंहिंजो शो कंदव त तव्हांजो जेको आहे इमिग्रेशन आराम सां थी वेंदो। को ॾुखियो प्रोसेस न आहे।
थोरी बसि रुॻो दिलि ॿधणी आहे ऐं कंहिं माण्हू ॿिए जे ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियणु। अच्छा, असां वटि ईअं बि हूंदो आहे न के माण्हू हूंदा आहिनि, तव्हां एतिरा पैसा ॾियो असां तव्हांखे इमिग्रेशन कराए ॾींदासीं, पोइ असांजे हिते अंदरि ताईं पहुचा, पोइ फलाण आहे, पोइ एतिरा लख माण्हू ज़ाया करण खां पोइ बि वरी हिते ई वेठा हूंदा आहिनि। एब्सोल्युटली कूल। माना इन में तव्हां इन में अंदाज़ो लॻायो त जेके हिते कंसल्टेंट्स बि वेठा आहिनि उहे बि सिर्फ़ु ईअं ई आहिनि जीअं असां वटि अरेज़ी नवेस वेठा हूंदा आहिनि या पासपोर्ट ऑफिस जे ॿाहिरां फॉर्म भरण वारा वेठा हूंदा आहिनि। कंहिंजी गवर्नमेंट ऑफ कैनेडा ताईं का अप्रोच कोन्हे। सही। इमिग्रेशन सेक्शन जेको आहे उहो इवन प्राइम मिनिस्टर ऑफ कैनेडा जी बि न ॿुधंदो आहे। जेकॾहिं तव्हां भले उन खां सोर्स हणायो त उन जो सोर्स बि न लॻंदो आहे। त इहो त माना ॻाल्हि आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट आहे त भई तव्हां कंहिं माण्हू खे पैसा महिरबानी करे सिंधी दोस्तनि खे इहा अर्ज़ु आहे त कॾहिं बि कंहिंखे पैसा न ॾियनि। सही। ऐं जेकॾहिं थ्रू कंसल्टेंट्स अप्लाई कनि था, जेका ख़राबु ॻाल्हि न आहे, छो कंसल्टेंट जेके सुठा आहिनि कराची में वेठा आहिनि, कुझु हिकिड़े हंधि हैदराबाद में बि कंसल्टेंसी आहे, उहे माण्हुनि खे गाइड सुठो कनि था। कमु तव्हांजो वर्कलोड घटि थी थो वञे, मिसाल तौरु हाणे तव्हां बिज़ी आहियो पंहिंजे जॉब में ऐं कंसल्टेंट तव्हांजो फॉर्म भरे थो, त उन में बि माना इहो को ॾोह न आहे, पर थोरो होमवर्क कयो, ॾिसो त उन्हनि जी पैसा एडवांस क़तल न ॾियो। इहो महिरबानी कयो, टिप्स अथव कुझु थोरियूं त हरू भरू घणा पैसा एडवांस में न आहिनि ॾियणा, फॉर्म जा पैसा ॾियो ऐं चेक कयो कम खे त हू कनि कीअं था, तव्हांखे सवाल कहिड़ा था पुछनि, तव्हां खां डॉक्यूमेंट्स कहिड़ा था वठनि। पर जेकर तव्हां पाण करणु चाहियो त तव्हां यकीन मञियो त इहो प्रोसेस ॾाढो ईज़ी आहे। हिकिड़ो फॉर्म आहे, उहो भरिणो आहे, उन सां गॾु डॉक्यूमेंट्स अटैच करणा आहिनि, इन खां वधीक का बि ॻाल्हि। अच्छा, जीअं हाणे तव्हां इहे कंसल्टेंसी जी ॻाल्हि कई, तव्हां स्काला सां बि रिलेटेड आहियो हुते। स्काला जेका आहे उहा असांजे नौजवाननि जी या जेके असांजे हिते पाकिस्तान में आहिनि उन्हनि जी कहिड़े तरीक़े सां हिन में इमिग्रेशन में मदद करे थी या कीअं उन्हनि खे गाइडलाइन ॾिए थी? सॼी ॻाल्हि इहा आहे त अप्रोच थिए असां ताईं, एक्सेस थिए उन्हनि माण्हुनि जी। तंहिंजे करे असां हर साल असांजा दोस्त हिते ईंदा आहिनि। साईं खैरमंद कोलाची साहिबु आहे जेको असांजो सुप्रीम लीडर आहे हिन जो स्काला जो, साईं मुबशर मलिक साहिबु, उन्हनि जो तमामु घणो कमु आहे ऐं उन्हनि जे हेल्प जे करे, छो त असां अचूं था हिते, उन्हनि खे ब्रीफ कयूं था, दोस्तनि खे असां 2-3 प्रोग्राम कयूं था, त उन सां छा थो थिए त हिकिड़ी आम माण्हूअ जी एक्सेस असांजे मेंबरनि ताईं थी वञे। पोइ जॾहिं उन्हनि खे नंबर मिली थो वञे, पोइ गाइडेंस असां कयूं था। पंहिंजे वसाहर जेके बि असांखे दोस्त कॉन्टेक्ट कनि था, असां उन्हनि जी मदद कयूं था, उन्हनि खे गाइड कयूं था। इहे साॻियूं टिप्स ॾियूं था जेके मां हींअर ॿुधायूं तव्हांखे, त कहिड़े कंसल्टेंट्स ॾे वञो, न वञो, फॉर्म कीअं भरिणो आहे, इंग्लिश जी टेस्ट तव्हांखे कहिड़ी रिक्वायरमेंट आहे, तव्हांजी मिसिस जा पॉइंट तव्हांजा कीअं अची सघनि था, तव्हांजो जेको असां माइट जा जेको ब्लड रिलेशनशिप आहे उन जे पॉइंट्स कीअं मिली सघनि था। त अहिड़े क़िस्म जी असां गाइडेंस प्रोवाइड कयूं था। ॿियो वरी छा आहे, स्काला हिकु अहिड़ी तनज़ीम आहे जंहिं माना पोइ 6-7 सालनि खां तमामु घणी सिंधियुनि जी कैनेडा में ख़िदमत कई। उन में ईअं सम्झो ॼाण जेके नवां इमिग्रेंट्स अचनि था हुते, असां उन्हनि खे एयरपोर्ट तां खणी उन्हनि खे टेम्पररी रिहाइश प्रोवाइड कयूं था हुते। उन खां पोइ शुरू जो जेको ख़र्चु आहे उन में हेल्प कयूं था, नौकिरी वठी ॾियण में हेल्प कयूं था, गाइड कयूं था त काॾे काॾे वञनि, कहिड़ी बहितर जॻह आहे, किथे हू रिहाइश कनि। त उन सां इहो फ़ाइदो पियो आहे त 5-6 सालनि में तमामु घणा सिंधी दोस्त जेके हुते पहुता आहिनि। असां ऑन द अदर हैंड स्टूडेंट्स बि अचनि था असां वटि तमामु घणा। हिन दफ़े असां एॾा ख़ुशि हुयासीं पोइ 2-3 सालनि में तक़रीबन 60-70 स्टूडेंट पहुता आहिनि। कैलगरी जे जंहिं शहर में मां आहियां उते 15 खां 20 स्टूडेंट पहुता आहिनि। बहितरीनु। पोइ उन्हनि खे असां पिकअप कयूं था एयरपोर्ट तां, उन्हनि खे वठी था वञूं, पंहिंजे घरनि में रहायूं था, उन्हनि जी ख़िदमत कयूं था हफ़्तो 10 ॾींहं, पोइ उन्हनि खे रिहाइश वठी था ॾियूं, पोइ यूनिवर्सिटियूं ॾेखारियूं था, पोइ उन्हनि खे ॿुधायूं था त कहिड़ा तरीक़नि सां तव्हां उन्हनि खे नौकिरियूं मिलणु घुरिजनि, त जीअं हू पंहिंजी जेकी फीस आहिनि उहे रिकवर करे था वठनि। अच्छा, हुते जीअं स्टूडेंट वीज़ा ते वञनि था, उन्हनि खे छा नौकिरी जो को मतिलबु उहे हिकिड़ा ऑफिशियल अलाउड आहिनि कहिड़ी कहिड़ी जाइ ते केतिरा कलाक कमु करे सघनि था? बिल्कुलु। उन्हनि में तव्हां कीअं उन्हनि खे जेको गाइडलाइन कंदा आहियो? हर स्टूडेंट जेको उते पहुचे थो उन खां 20 खां 25 कलाकनि ताईं गवर्नमेंट ऑफ कैनेडा अलाउ कयो आहे त हू पार्ट टाइम जॉब करे सघनि था। ड्यूरिंग उन्हनि जी एजुकेशन जेका हले पई थी, माना ड्यूरिंग द सेमिस्टर, ड्यूरिंग द क्लासिस, जीअं सेमिस्टर जो ब्रेक अचे थो पोइ हुननि खे थोरो वधीक उहे छोकिरा माना कमु कनि था। अच्छा, उन खां पोइ वरी छा आहे त जीअं ई ख़तमु थिए थी उन्हनि जी एजुकेशन, त उन खां पोइ 1.5 साल जो हुननि खे वर्क परमिट मिले थो। बेसिकली कैनेडियंस जेके आहिनि उहे ॾाढा स्मार्ट आहिनि, उहे चाहिनि था त जेको इंटरनेशनल स्टूडेंट हिते पहुतो आहे, हितां जी एजुकेशन वरिती अथसि त उहो हिते रहे। त उहा अपॉर्चुनिटी आहे हिकिड़ी त 1.5 साल में तव्हां किथे न किथे पंहिंजे फील्ड में नौकिरी वठो ऐं पोइ तव्हां उहा नौकिरी अप्लाई कयो। हाणे ताज़ो हिकिड़ो मिसाल आहे, हैदराबाद जो छोकिरो आहे, उनखे हाणे गवर्नमेंट ऑफ कैनेडा में नौकिरी मिली आहे। त इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो आहे हू अञा ताईं बि वर्क परमिट ते आहे, पर उनखे तॾहिं बि उहा मिली आहे।
त तंहिंजे करे इहे जेके बि माना आहिनि उहे स्काला गाइडेंस प्रोवाइड कयूं था असां दोस्तनि खे ॿुधायूं था त बाबा कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हाणे जीअं मां गवर्नमेंट में कमु थो कयां त असांजा काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके गवर्नमेंट में हुनजा इंटरव्यू कराइण कहिड़ी कहिड़ी जॻह ते तव्हां वञो अप्लाई कयो हाणे ताज़ो 4-5 छोकिरनि खे हुते नौकिरी वठी ॾिनी हीअ त थियो हुते तव्हां उन्हनि खे जेके अपॉर्चुनिटीज़ वठी था ॾियो पर जेको हितां माण्हू वञे थो उहो कहिड़नि मतिलबु जीअं स्किल डेवलपमेंट आहे स्किल्स जे कहिड़े पासनि खां वठी थी अचे या कहिड़नि जेके शोबनि में हुनजी तालीम जी उते वधीक जेका आहे मिसाल तौर ते अपॉर्चुनिटी घणी आहे मतिलबु हुनखे एडमिशन ईज़ी मिली सघे थी या हुनखे जेको आहे उते वर्क वीज़ा ईज़ी मिली सघे थो उहे कहिड़ा कहिड़ा प्रोफेशन्स आहिनि ॾिसो डिग्री त हिकिड़ी माना बेसिक रिक्वायरमेंट आहे ई आहे उन खां अलावा ॾाढो ॾुखियो आहे माना तव्हां हुते पहुचो हाणे मिसाल तौरु इंजीनियरिंग थी वई हाणे जीअं डॉक्टर्स जो वरी हाणे नओं सेशन शुरू कयो अथनि फार्मासिस्ट आहिनि नर्सिस आहिनि त मेल नर्सिस आहिनि उहे अची सघनि था फीमेल नर्सिस आहिनि उहे अची सघनि था अच्छा उन खां अलावा मिसाल तौरु फिज़ियोथेरापिस्ट आहिनि ऐं हे आहिनि फार्मासिस्ट आहिनि त इहे अहिड़ियूं फील्ड्स आहिनि माना तव्हां इंजीनियरिंग जो त हर शोबो सही आर्किटेक्चर थी विया इवन आर्किटेक्ट्स जेके आहिनि उहे अची सघनि था त ॾिसो का बि डिग्री हू जेको आहे न मोस्टली हुन में कैटेगरीज़ फिक्स हूंदियूं आहिनि मूं ॾिठो आहे त नॉर्मली तक़रीबन हर ई कैटेगरी असांजी जेका एजुकेशन थिए थी बिल्कुलु क्वालिफाई कई थी जीअं बायोमेडिकल्स आहिनि सॉफ्टवेयर्स आहिनि IT आहे इन्हनि माण्हुनि जी ॾाढी डिमांड आहे त इहो ई आहे त इमिग्रेशन प्रोसेस खे फॉलो जेकॾहिं कजे त आराम सां उहे ॼण पहुची सघनि था अच्छा उते जेके अचनि था मतिलबु जीअं ज़िक्र कयो त भई मौसम हिकिड़ो ॾाढो हार्श आहे 4 खां 6 महीना जेको हले थो उन्हनि जो जेको आहे उन खां बि माण्हू काफ़ी जेके आहिनि लहराए वेंदा आहिनि या माण्हू उन्हनि खे मिसगाइड कंदा आहिनि त यार होॾे अहिड़ो आहे पोइ तव्हां रही कोन सघंदो पोइ त 4 महीना तव्हां ईअं वेठा हूंदो उनजो छा इम्पैक्ट आहे मतिलबु कीअं पए थो इम्पैक्ट पए थो छो त ॾिठल कोन्हे हिते असांजो जेको डी फ्रीज़र हूंदो आहे उनजो जेको टेम्परेचर -4 आहे हिते हाणे हिन कंहिं दोस्त खे ॿुधाइजे त -40 आहे हुते त उनजो माना फ़र्क़ु पए थो पर इन ॻाल्हि में का बि सचाई कोन्हे छो त सिस्टम्स दादा उते एॾा सुठा ठहियल आहिनि माना तव्हांजी घर में एॾी हीटिंग आहे जो तव्हां नॉर्मल कपिड़ा पाए वेही सघो असां वटि हिते घर में मूंखे कल्ह वधीक सीउ पिए थियो जेको मूंखे उते उन घर में थींदो आहे त हिते घरनि में सीउ वधीक आहे उते जेको आहे सभु कुझु इंसुलेटेड आहे माना घर इंसुलेटेड आहिनि गाॾियुनि में तव्हांजा ब्लॉक हीटर्स लॻल आहिनि वॾा हीटर्स ऐं तव्हांखे ॿाहिरि निकिरण करण में का ॾुखियाई कोन्हे बसि इहो आहे जो उते असां चवंदा आहियूं हिकु टर्म आहे त देर इज़ नो कोल्ड बट यू नीड टू वेयर गुड क्लोथ्स तव्हांखे सुठा जैकेट खपनि तव्हांखे सुठा हैंड ग्लव्स खपनि जेके एतिरा महांगा बि न आहिनि सुठियूं टोपियूं खपनि ऐं तव्हां आराम सां सर्वाइव करे था वञो त इहो रुॻो मिथ अथव त थधि में सर्वाइव न कंदो सिंधी माण्हू खे तव्हां किथे बि छॾियो माना कामयाबु आहे अच्छा सर हीअ एजुकेशन इन्हनि सभिनी सां अची वियासीं हाणे को बिज़नेसमैन आहे उहो चाहे थो त भई मां वञी कैनेडा में को कमु कयां मिसाल तौरु बेकरी आहे या का बि अहिड़ी क़िस्म जो बिज़नेस आहे इवन हितां जेको असांजा जेके आहिनि पंहिंजा कल्चरल ड्रेसिस आहिनि या इहे शयूं उनजे लाइ जेको आहे कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि तरीक़ा आहिनि असल में एंटरप्रेन्योर जो हिकिड़ो क्लास आहे जेकॾहिं तव्हां माना घणे पैसे वारो माण्हू हुते अचणु चाहे त बिज़नेस खोले सघे थो पर हुनजी रिक्वायरमेंट थोरी महांगी आहे अच्छा रिक्वायरमेंट आहे मिनिमम $8 लाख हुन वटि पैसा हुजनि सही पर उन खां वधीक बहितर इहो आहे त मिसाल तौरु तव्हां हितां बिज़नेस स्टार्ट कयो ऐं उते असांजा जेके दोस्त आहिनि उहे लिंक्स प्रोवाइड कनि था त तव्हांखे कहिड़ी कहिड़ी जॻह ते एक्सपोर्ट इम्पोर्ट जो कमु थिए थो उहे थी वञे पोइ हिकिड़ो उन मां जेका आहे कैटेगरीज़ माण्हू आहिस्ता आहिस्ता ठाहींदो वञे पोइ थी सघे थो उन लेवल ते पहुची वञनि पोइ छा थो थिए त जेकॾहिं तव्हां बिज़नेस में इन्वॉल्व आहियो त पोइ तव्हां सां माना इहा शइ थी वञे त कॉन्टेक्ट्स तव्हांजा ठही था वञनि पोइ किथे न का अपॉर्चुनिटी माना मिली थी त ईअं जेकॾहिं डायरेक्ट वञी पैसो खणी वञे त उहो उनखे थोरो जेको आहे डिफिकल्ट थिए थो डिफिकल्ट ईअं माना जेकॾहिं हुनखे पहुचणो आहे पहुची वियो आहे हू थ्रू इमिग्रेशन स्किल्ड वर्कर प्रोग्राम सही त पोइ उन लाइ सफ़ा डिफिकल्ट न आहे अच्छा हा पोइ तव्हां आराम सां पेट्रोल पंप खोले सघो था आराम सां को बि स्टोर खोले सघो था कपिड़नि जा दुकान खोले सघो था उते पोइ बिज़नेस करणु उते तमामु सवलो ऐं असां वांगुरु हिते न आहे त को ठगी थी वेंदसि को फ्रॉड थी वेंदसि अहिड़ी क़िस्म जी का शइ हुते कोन्हे अच्छा सर जीअं तव्हां चओ था ॾिसो असां वटि छा थींदो आहे असां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिते जेको वेठो आहे दुनिया जे कंहिं बि कोन में वञणु चाहे थो कैनेडा अचणु चाहे थो उहा कंहिं न कंहिं वेबसाइट खे सर्च कंदो कॾहिं कंहिं एडवर्टाइज़ अची वेंदा आहिनि के माण्हू चवंदा आहिनि भई असां तव्हांखे हीअं जल्दी करे पहुचाईंदासीं उहे कहिड़ियूं वेबसाइट्स आहिनि उहे कहिड़ा तरीक़ा आहिनि या अव्हां त स्काला ताईं पहुचण जा उहो कहिड़ो कॉन्टेक्ट आहे कहिड़ी ईमेल आहे कीअं तव्हां वटि पहुचिजे त ईअं न लॻे त असीं जेको आहे ठगिजी वञूं या की ग़लति वेबसाइट ते हलिया वञूं जिते सिर्फ़ु असांजा पैसा ज़ाया थियनि
ऐं असांजो डॉक्यूमेंट मिसयूज़ थिए। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ॾिसो गवर्नमेंट ऑफ कैनेडा कॾहिं बि एडवर्टाइज़ न कंदी आहे। जी कंसल्टेंट्स कुझु एडवर्टाइज़मेंट कंदा आहिनि त पिक करणु कंहिं कंसल्टेंट खे इहो आहे तव्हांखे होमवर्क थोरो करिणो आहे सही या असां सां कॉन्टेक्ट कयो। स्काला 5-6 सालनि खां इहो कमु कंदी थी अचे, प्रॉपरली ॿुधाए थी त कहिड़ी जॻह ते तव्हांखे कॉन्टेक्ट करिणो आहे। हाणे गवर्नमेंट ऑफ कैनेडा जी वेबसाइट आहे IRCC जे नाले सां। सही असां सभिनी दोस्तनि खे चवंदा आहियूं त तव्हां हुन वेबसाइट ते वञो ज़रूरु, जी उनखे पढ़ो ऐं पोइ तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त तव्हां कहिड़ी जॻह ते बीठा आहियो। ठीक ठीकु आहे। उन खां पोइ असां पंहिंजा कॉन्टेक्ट नंबर छॾींदा आहियूं जॾहिं बि असां हिते प्रोग्राम कंदा आहियूं। जी जी पंहिंजा कॉन्टेक्ट नंबर छॾींदा आहियूं। असांजी वेबसाइट आहे, फेसबुक पेज आहे स्काला जो, जी त उते असां सां कॉन्टेक्ट करे सघनि था। असांजा कुझु दोस्त आहिनि जेके सिंधी दोस्त, तमामु सुठा दोस्त आहिनि जेके कैरियर काउंसलिंग उतां बि कनि था। अच्छा जीअं असांजो कैलगरी में हिकिड़ो दोस्त आहे मैक्स मेमण जे नाले सां। सही मैक्स मेमण माना अॼु ताईं मुंहिंजे ख़्याल में को 20-25 हज़ार माण्हुनि सां इहे माना लह विचड़ में आयो आहे। अच्छा 100 खां वधीक हुन पॉडकास्ट कया आहिनि, 100 खां वधीक हुन इंटरव्यूज़ ॾिना आहिनि, जंहिंमें हुन गाइड कयो आहे माण्हुनि खे त तव्हां कहिड़ी कहिड़ी जॻह ते तव्हां अप्लाई कयो। ऐं साॻी नमूने सां जीअं असांजी तनज़ीम आहे स्काला, उहा ईअं ई गाइड कंदी रहे थी। त असांजो पेज आहे फेसबुक ते स्काला जे नाले सां। जी जी तव्हां महिरबानी करे प्रॉपर इंफॉर्मेशन वठो जी ऐं असां ताईं पहुचंदव त असां तव्हांखे गाइड कंदासीं। तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं कहिड़ा कंसल्टेंट सुठा आहिनि, कहिड़ा कंसल्टेंट सुठा न आहिनि, कंसल्टेंट ॾे वञिजे या न वञिजे, डिपेंडिंग ऑन त माना तव्हांजो कहिड़ी माना मसरूफ़ियात आहिनि। मिसाल तौरु तव्हां सख़्तु बिज़ी आहियो, 16 कलाक कमु था कयो, जी त पोइ त तव्हांखे कंसल्टेंट हायर करणु घुरिजे। सही। पर जेकर तव्हां वटि 4-5 कलाक ॾींहं में आहिनि, 3-4 ॾींहंनि में फॉर्म्स फिल थी था वञनि, डॉक्यूमेंट्स जी तव्हांखे ख़बर पइजी थी वञे त तव्हांखे कहिड़ा कहिड़ा रिक्वायर्ड आहिनि। त सफ़ा ईज़ी प्रोसेस आहे। मां सची थो तव्हांखे ॿुधायां, रुॻो इहो आहे जो असांजे नौजवान खे होॾे वञिणो आहे ऐं हिन वेबसाइट खे एक्सेस करिणो आहे। अच्छा जीअं फॉर्म फिल थिए थो त फॉर्म फिल में अक्सर जेको आहे न असां अॼुकल्ह त जेको आहे नौजवान आहे उहो जेका सुवाल पुछे थो उन चैट GPT खां पुछी ऐं उन में पुट करे थो, उन ख़बर बि नथी पएसि किथे किथे उन जुमिले जी मीनिंग काॾे बि निकिरी वञी सघे थी। त इहा कहिड़ी शयूं आहिनि फॉर्म में जेके ख़ासि ख़्यालु रखिजे, कहिड़ी शइ जेका आहिनि उहा लिकाइणु खपे या न लिकाइणु खपे, तव्हांजी जेका बि आहे उन में जेको क्वेश्चन्स या उन में जेके इंफॉर्मेशन ॾियणी आहे उन में कहिड़ियुनि शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखणु खपे, इहा इंफॉर्मेशन तव्हांजी जेका आहे उहा एग्ज़ैक्ट हुजणु खपे, हिननि शयुनि खे ख़ासि ध्यानु में रखो। ॾिसो न, मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां कंहिं फील्ड में अप्लाई था कयो, मिसाल तौरु मैकेनिकल इंजीनियरिंग आहे, जी जेकॾहिं तव्हांखे मशीन जो एक्सपीरियंस न आहे, उनखे कीअं मेंटेनेंस थींदी आहे, कंहिं वॾी मशीन खे कीअं फैब्रिकेट कजे, अहिड़े क़िस्म जी इंफॉर्मेशन तव्हां बिल्कुलु ॾेई सघो था। सही पर तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त 100% सच त केरु कोन ॻाल्हाईंदो, बिल्कुलु छो त किथे न किथे तव्हांखे ॻाल्हि ठाहिणी पए थी। जी पर इहो आहे जो केस स्टडीज़ आहिनि काफ़ी अहिड़ियूं वेबसाइट्स ते पयूं जेके तव्हां ॾिसी सघो था त माना कहिड़ी कहिड़ी प्रॉपरली तव्हांखे माना इंफॉर्मेशन उहा ॾियणी आहे। ॿियो इहो त इहो बी वेरी केयरफुल त हिते बि जेको तव्हां डॉक्यूमेंट्स ॾियो था कंहिं कंसल्टेंट्स खे ॾियो था त उन लाइ तव्हांखे माना ॾाढो ख़्यालु करिणो आहे। त उहो ई मां तव्हांखे ॿुधायो न त जीअं स्काला आहे, ॿिया असांजा जीअं दोस्त आहिनि, उन्हनि ताईं जेकॾहिं एक्सेस थी थो वञे त इन खां वधीक सुठी का बि शइ कोन्हे। पर जेकॾहिं नथी बि थिए तॾहिं बि हिकिड़ी वेबसाइट आहे हुननि जी, वधीक कंहिं बि वेबसाइट ते वञण जी का ज़रूरत सही। उनजो नालो आहे IRCC कैनेडा। बसि इहो रुॻो टाइप कनि IRCC, उन में हिकु हिकु शइ जी इंफॉर्मेशन आहे। फॉर्म्स बि उते ई तव्हां रजिस्टर कयो था, हिकिड़ो पोर्टल ठहे थो, तव्हां उन में ई सभु डॉक्यूमेंट्स अपलोड कयो था, उन में ई तव्हां सॼी इंफॉर्मेशन विझो था। सही। ॿियो वरी इहो आहे त मिसाल तौरु जेकॾहिं तव्हांखे को सुवालु सम्झ में नथो अचे, का अहिड़ो अची थो वञे क्वेश्चन जेको तव्हां लिखणु चाहियो, जी त कोशिशि कयो त कंहिं माना पढ़ियल लिखियल दोस्त सां जेका तव्हांखे ॾुखियाई थिए थी त टच बेस कयो पंहिंजे लोकली। पर जेकॾहिं नथा करे सघो असां ताईं पहुचो स्काला कैनेडा, ऐं अलाह कंदो त असां तव्हांखे उतां वधि में वधि माना गाइडेंस पंहिंजी प्रोवाइड कंदासीं। मैक्स में माना आहे, ॿिया दोस्त आहिनि, मशहूर काज़ी आहे, इहे माना काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके ॾाढी माना सर्विस प्रोवाइड कंदा आहिनि। अच्छा कॾहिं कॾहिं असां ईअं कंदा आहियूं त मैसेज कंदा आहियूं, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हां वटि हिकिड़ी जेका फेसबुक ते हिकिड़ी ट्रैफिक हूंदी, पंहिंजूं मसरूफ़ियात बि हूंदियूं आहिनि, हिकु ॿ ॾींहं जवाबु ॾियण में लेट बि थींदी आहे, त असांजा दोस्त चवंदा आहिनि दादा ॾिठो चई त वञनि था पर पोइ रिप्लाए नथा कनि, जो असां सब्र न कंदा आहियूं। पोइ चवंदा आहियूं हींअर रिप्लाए कयो आहे त अॻियो माण्हू शायदि सफ़ा को जीअं हिते असीं वांदा आहियूं, अॻियों बि त एतिरो ई वांदो हूंदो जो मूंखे हींअर जो हींअर रिप्लाए करे, उन्हनि दोस्तनि लाइ तव्हां छा चवंदव? सही था चओ। ॾिसो स्काला में जेके बि माण्हू आहिनि उहे ज़रूरु पंहिंजी नौकरियूं कनि था, उन्हनि खे घर हलाइणा आहिनि त जॉब्स कनि था, पर कोशिशि कयूं था असां त विदिन 24 आवर्स माना असां जवाबु ॾियूं, दोस्तनि खे मिलूं बि। व्हाट्सएप जा नंबर बि छॾियल आहिनि फेसबुक वारे पेज ते। जी जी। ऐं असां कोशिशि कयूं था त प्रोग्राम में पंहिंजा इंडिविजुअल दोस्तनि जा बि जेके स्काला सां ज़रूरी न आहे त रिलेटेड हुजनि, सही। उन्हनि जा नंबर बि छॾियूं था ऐं कोशिशि करे 24 कलाकनि में जवाबु ॾियूं था।
हा इहो आहे त थोरो सब्र करिणो आहे। हाणे जॾहिं छो त हीउ प्रोसेस जेको आहे न दादा उहो तक़रीबन 2 साल हले थो इमिग्रेशन जो, त तंहिं में थोरी पेशेंस खपे सही ऐं थोरो असांखे बि टाइम ॾियो त जीअं असां माना तव्हांखे प्रॉपरली गाइड करे सघूं। छो त ऑन द स्पॉट तव्हां असांखां क्वेश्चन कंदो, थी सघे थो मूंखे उन जवाबु न अचे, बिल्कुलु पर मां जेकॾहिं 10-15 मिंट मूंखे तव्हां ॾींदव त मां तव्हांखे उन सवाल जो जवाबु ॻोल्हे बिल्कुलु ईअं आहे। त थोरो महिरबानी करे पेशेंस कयो, असां तव्हां सां आहियूं त गॾु कोशिशि कयूं था वधि में वधि ख़िदमत करे सघूं सिंधी दोस्तनि जी। अच्छा असांजो अॼुकल्ह जो नौजवान हिते हर शइ में मायूस आहे, माना ॾिसंदो त कुझु करण जे लाइ तयारु न आहे। जेकॾहिं सरकारी नौकिरी न आहे जी त चवंदा बसि सरकारी नौकिरी सिफारिश वारे खे थी मिले, फलाणी शइ फलाणी थी मिले, पोइ उहो ॿी हंधि का बि जेका आहे न उहो नथो करे या नंढी लेवल जी नौकिरी नथो करणु चाहे। बिल्कुलु सही। ठीकु आहे न, असां कोशिशि कंदा आहियूं त भाई मूंखे नौकिरी मिले, हाणे मां इंजीनियर आहियां, मां अहिड़ी लेवल जी नौकिरी कयां जेको मूंखे लॻे थो यार मां इंजीनियर थी करे हल्की नौकिरी कीअं आहे। एक्सपीरियंस लाइ उहे नथा कनि, उन्हनि संगत लाइ या उन्हनि दोस्तनि लाइ तव्हां, छाकाणि तव्हांजो एॾो एक्सपीरियंस आहे, तव्हां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे एजुकेशन करे उन खां पोइ कुझु अर्सो हिते बि पाकिस्तान में नौकिरी कई आहे, त उन जे लाइ तव्हां छा था चओ? ॾिसो मायूसी त कुफ़र आहे पहिरीं ॻाल्हि, पर मूं वॾी चेंज महसूसु कई आहे सिंधी छोकिरनि में हाणे, ऐं मोस्ट रिसेंटली 5-6 साल जेके थिया आहिनि उन्हनि में मूं ॾिठो आहे त सिंधी हाणे सुस्तु न रहिया। सही असां वाक़ई ईअं हूंदो, मूंखे यादगिरी आहे त मां ग्रेजुएशन खां पोइ 2-3 महीना त ईअं इंजॉय कयोसीं टाइम, न नौकिरी पिया अप्लाई कयूं न छा, माना ईअं हुयो। पर हाणे जो अॼु जी जेका जनरेशन आहे जेन ज़ी जेका आहे उहा मूं ॾिठो आहे त ॾाढी एक्टिव आहे। अच्छा ऐं उहो लहराए नथी कंहिं नंढे कम खां। हाणे असां 3 ॾींहं बि हुते दादू में हिकिड़ो MBA छोकिरो हुयो जेको चिंची हलाए, सही, त जॾहिं घर ते अहिड़ी मजबूरी अची थी वञे त अहिड़ा छोकिरा बि आहिनि जेके निकिरनि था ॿाहिरि कमु कनि था। ऐं हाणे उते जेके कैनेडा में बि जेके छोकिरा पहुता आहिनि असांजा दोस्त, उहे सम्झो त उन्हनि खे जॉब त मिली कोन पई, पर उहे पहिरें ॾींहं खां डिटरमिन हुया त असांखे कैनेडा वञिणो आहे या अमेरिका वञिणो आहे। सही, ऐं उहो यकीन कयो तव्हांखे डिटर्मिनेशन हुजे तव्हां पहुची वेंदव। बाक़ी हितां जा जेके दोस्त आहिनि जेके वेही रहिया आहिनि उन्हनि खे वरी बि हिकिड़ी दरख़्वास्त आहे, इन जे लाइ असां ॾिसो न हर साल पाकिस्तान अचूं पिया, हर साल कोशिशि कयूं था त जेके बि घणे मां घणा नौजवान असां सां अचनि। इवन तव्हां अची हिते जेको प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे, न त जेको माण्हू ईंदो आहे ॿाहिरां उहो वेकेशन अची हिते मिटनि माइटनि सां मिलणु ईंदो आहे, पर उन बावजूदि तव्हां टाइम कढी एतिरा प्रोग्राम्स था कयो। बिल्कुलु इन एग्ज़ैक्टली, माना हाणे त असांजे जेको साईं कोलाची साहिबु आहे, मुबशर मलिक साहिबु आहिनि, इहे वीचारा माइटनि ॾे हींअर ताईं कोन्हनि विया, हिते वेठा आहिनि वीचारा सॼो ॾींहुं माना प्रोग्राम्स खे अरेंज करणु, कॉन्टेक्ट्स करणु। असां वटि सम्झो त हज़ारे हींअर कॉन्टेक्ट्स थी विया अथव। असां कोशिशि कयूं था हर डिस्ट्रिक्ट में कॉन्टेक्ट कयूं, पंहिंजो पहुचायूं त कहिड़े तरीक़े सां नौजवाननि खे असुलु मायूस न थियणु घुरिजे। बाक़ी त हिते गवर्नमेंट जॉब्स त हाणे आहिनि ई कोन, बिल्कुलु प्राइवेट कंपनीज़ बि सफ़ा माना लो पेड जॉब्स आहिनि। इन खां सुठो आहे त साल 2 भले माण्हू महिनत करे, अंग्रेज़ी टेस्ट जी तयारी करे, साल 2 किथे न किथे प्रॉपर एक्सपीरियंस वठण जी कोशिशि करे, वॉलंटियरली छो न वठे, पर इहो अप्लाई करे त हलियो अचे त वधीक बहितरु आहे। ॾिसो जेसिताईं तव्हां डिटरमिन न थींदव तेसिताईं तव्हां न अची सघंदव। ऐं हाणे सिंधी नौजवान एॾो ॿाहिरि निकितो आहे, माना अनबिलीवेबल, ईअं सम्झो ॼण पोयनि 4-5 सालनि में एतिरो माण्हू आयो आहे सिंध जो जेको पोयनि 20 साल में कोन आयो। अच्छा, इन में हिकिड़ी नंढी शइ इहा पुछणी त जेको सिंध जो माण्हू अचे थो उहो छा ज़्यादातर अर्बन सां रिलेटेड आयो आहे या रूरल वारो बि अचे थो? मोस्टली यूनिवर्सिटी जो स्टूडेंट त पहुते ई पहुतो आहे, पोइ आयो भले ॻोठनि मां, पर वियो जो अर्बन यूनिवर्सिटी में, मेराण भराण जहिड़ी अर्बन यूनिवर्सिटी हाणे तक़रीबन अर्बन ई थी विया आहिनि। जेके यूनिवर्सिटी में पहुता आहिनि उहे त तक़रीबन अची विया आहिनि। हाणे मां तव्हांखे पंहिंजी क्लास जो एग्ज़ाम्पल ॾियां, मुंहिंजी क्लास में तक़रीबन 25 ॼणा असां कैनेडा में आहियूं। अच्छा, ॾाढा माना वॾो नंबर आहे, हिकिड़ो 100 मां 25% तव्हांजा माण्हू जेकॾहिं हुते अची वञनि त इहो क्लास त ज़रूरु निकितो आहे। पर हाणे ॿियो ईअं आहे जो जेको लोकल जेको छोकिरो आहे ॻोठ जो, उहो बि ईअं सम्झो त इंट्रस्टेड ॾाढो आहे। छो त असां जेॾी महिल फेसबुक ते इहे शयूं छॾियूं था त असांखे ॾाढा माण्हू कॉन्टेक्ट कनि था जेके रूरल सिंध खे तालुक़ु रखनि था, पर इहो डिटर्मिनेशन ज़रूरी आहे उनजे लाइ त भई हिकिड़ो एम हुजे त मूंखे तरक़ी करणी आहे, मूंखे अॻिते वञिणो आहे। ॾिसो असां ॿाहिरि वियासीं, हाणे 5000 फैमिलियूं सिंध में पैसो उहो अचे थो असांजे माइटनि ॾे, माउ पीउ ॾे, भेणनि ॾे, भाइरनि ॾे, त सिंध खे इहो वॾो फ़ाइदो आहे। त ईअं सम्झो ॼण असां ॿई पासा ख़ुशकिस्मत आहियूं त हिकिड़ा माण्हू होॾे वञनि था, उतां पैसो माणनि था, सिंध में पैसो अचे। कैनेडा तव्हां हलिया विया आहियो, उन खां पोइ साल ते हिते अचण जो मेन सबबु छा आहे? कहिड़ी अट्रैक्शन आहे जेको तव्हांखे हिते वठी थी अचे? बिल्कुलु साईं, हाणे स्काला जे तरफ़ां मां इहो ॻाल्हाईंदुसि, छो त
असांजो माना तंज़ीम जो जेको मक़सदु ई इहो हुयो त असां कहिड़े तरीक़े सां रीच आउट कयूं पंहिंजे सिंधी दोस्तनि खां, सही सिंधी दोस्त भाइरनि सां, त जीअं प्रोग्राम कयूं, माण्हुनि खे जेतिरी नॉलेज थी सघे मैक्सिमम नॉलेज उहो प्रोवाइड कयूं। पोइ सिंध सां मोहबत आहे त रही नथा सघूं, नवंबर थिए थो त वञूं सिंध मिलूं पंहिंजनि माण्हुनि सां। हाणे असां हिकिड़ो ऑलरेडी हिकिड़ी वॾी मीटिंग रखी चुका आहियूं, जी वरी असांजा 2 प्रोग्राम हाणे अचनि पिया ताज़ा ताज़ा। हिकिड़ी वरी आउटरीच मीटिंग आहे कराची में, उहा बि कयूं पिया। अॼु सुभाणे वरी असां उमरकोट पिया वञूं। जी त मक़सदु चवण जो इहो आहे त मिलूं था सभिनी दोस्तनि सां, कोशिशि कयूं था जेको असांजो पैगाम आहे उहो तक़रीबन सॼे सिंध में फैलिजी वञे। सही ऐं असां वटि एतिरा घणा माण्हू वॉलंटियर्स आहिनि जेके मदद करण लाइ रेडी आहिनि। सही त जेकॾहिं कम्युनिकेशन ईज़ी थी वियो न सिंधी नौजवान जे लाइ, बिल्कुलु त पोइ तव्हां ॾिसंदव त सिंधी नौजवान कीअं थो पहुचे। ऐं ॾाढो हिमत वारो आहे सिंधी नौजवान। मां तव्हांखे ॿुधायां, अॻु में इहो जो हूंदो हुयो हिकिड़ी मिथ हूंदी हुई त उहा सिंधी फ़ौज में ई कोन थो वञे, जी सिंधी माण्हू घर खां ॿाहिरि नथो निकिरे। हाणे उहा मिथ हिन जेन ज़ी चेंज करे छॾी अथव। सही त शुक्र अलहमदुलिल्लाह असां ख़ुशनसीब आहियूं, बिल्कुलु। इन दोस्तनि सां कॉन्टेक्ट थिए थो असांजो। ही त तव्हांजो उहो थियो, तव्हां सां जेका कचहरी पे थिए तव्हां जेको पर्सनल अटैचमेंट ॿुधाई त जेको आहे अॼु बि तव्हां जेको जॾहिं कैनेडा खां अचो था त दादू जी जेका सिक आहे जी उहा कहिड़ी सिक आहे? साईं, माना जेको पंहिंजो घरु आहे, नंढे हूंदे जा ॾींहं यादि था अचनि। उहे घिटियूं साॻियूं ई आहिनि, मटियूं ई न आहिनि, साॻियूं घिटियूं आहिनि। थोरियूं ख़राबु थियूं आहिनि, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर आहिनि साॻियूं। बेशक यकीन कंदो झाका बि यादि आहिनि, जेके रोड ते झाका हूंदा उहे बि यादि आहिनि। 25 साल थी विया आहिनि, पर हुनजे बावजूदि बि घर जी सिक। हाणे अचूं था, मां ॿाहिरि निकिरां पियो वॉक लाइ, मोटी अचां पियो, चवां पियो ही घर त मुंहिंजो हीउ आहे न, मां होॾे ॿाहिरि वेठो आहियां। उहो भले हुते घरु आहे, फैमिली आहे, मिसिस आहे, ॿार आहिनि, बिल्कुलु पर यकीन कयो त घर दादू वारो ई महसूसु थींदो आहे। त उहा एॾी सिक आहे, अमड़ आहे, अबा बाबा या किथे निंड कंदा हुआसीं, किथे कचहरियूं कंदा हुआसीं, किथे टीवी गॾिजी ॾिसंदा हुआसीं। त उहे ॾींहं वरी जो यादि पिया आया त माना अखियुनि में ॻोढ़ा पिया अची विया। त उहा जेका मोहबत आहे ॻोठ सां, हाणे मां ॻोठ जा 2-3 चकर हणी आयुसि, बनियूं आहिनि हुते, बनियुनि जा चकर हणी आयासीं। त इहो आहे जेको सिंध जी जेका मोहबत आहे न उहा वञे नथी। तॾहिं ॿुधायोमांव न, असां हाणे भॻा भॻा अचूं था हर साल, रही नथा सघूं हुते। बिल्कुलु। हाणे असां चाहींदासीं तव्हां असांजो यूथ खे को मैसेज ॾियो जंहिंसां जेको आहे न हू अञा पाण खे पॉलिश करे सघे ऐं वधीक अपॉर्चुनिटीज़ कीअं हासिलु करे सघे। वॾे में मेन मुंहिंजो पैगाम जेको सभिनी सिंधी नौजवाननि लाइ इहो आहे त अहद करे छॾियो त तव्हांखे ॿाहिरि निकिरणो। माना इहो जेका अहद न, गवर्नमेंट जी नौकिरी पोयां न भॼो। ॾिसो, गवर्नमेंट जी नौकिरी हिते हराम खां सवाइ कुझु कोन्हे। जेकॾहिं पघार एतिरी गवर्नमेंट ऑफ सिंध या गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान एतिरी ॾियनि कोन थिए जो तव्हांजा घर हली सघनि। कोशिशि करे ॿाहिरि निकिरो ऐं एम ठाहे छॾियो। ॿियो जेको मां शइ चवंदुसि सिंधी नौजवान खे, त अंग्रेज़ी में महारत हासिलु कनि। सही त जीअं हुननि खे इहो अॻिते हली इहो बहानो न मिले त साईं छा कयां, अंग्रेज़ी जो टेस्ट पास न करे सघियुसि। त इहे 2 शयूं अहिड़ियूं आहिनि, हिकिड़ो त पढ़ाई दिलि सां करे, अंग्रेज़ी खे फोकस करे। सही पहिरें ॾींहं खां जीअं ग्रेड 10 क्रॉस करे त पोइ माना अंग्रेज़ी हुनजी माना मेन ॿोली थी वञे। सिंधी त उहे असांजी थी वई न 10 साल, 16-17 साल सिंधी ॻाल्हाईसीं। जी मूंखे ॾिसो 22 साल थी विया आहिनि, तव्हांखे मूंखे लॻो आहे त मुंहिंजी सिंधी ख़राबु आहे। इवन तव्हां असांजो सराइकी पे ॻाल्हाए त उहा बि मूंखे न पे लॻी त जेको आहे की जेको एतिरनि ॾींहंनि खां पोइ माण्हू जेको सराइकी ॻाल्हाईंदो एॾी क्लियर हूंदी। उहो ई आहे। हाणे उते त कंहिंसां ई कोन था ॻाल्हायूं सराइकी, पर सराइकी ॻाल्हायूं था। त मक़सदु चवण जो आहे त सिंधी सराइकी अची वई, उहा तमामु ज़रूरी आहे। असांजी शनाख़्त आहे, असांखे प्यारु आहे पंहिंजी ॿोली सां। पर अंग्रेज़ी तव्हांजी तरक़ी जे लाइ ॾाढी ज़रूरी आहे, उन ते फोकस कयो। पर दिलि में जंहिं महिल पह कयो न त मूंखे वञिणो आहे, त माना वञिणो आहे, सही बीहणो न आहे। अॼु जी जेको पॉडकास्ट 360 ते तव्हां आयो उन जे बारे में तव्हां पंहिंजा छा ख़्यालात? मां ॾाढो इम्प्रेस थियुसि ऐं मूंखे ख़ुशी थी तव्हां सां मिली ऐं साईं अदीब साहिब सां मिली ॾाढी ख़ुशी थी। ऐं ईंदा रहंदासीं, दोस्तनि खे तव्हां ॾे उमाणींदासीं। थी सघे थो त इहे मुंहिंजो हिकिड़ो ओपिनियनेटेड माना इंटरव्यू हुजे। काफ़ी दोस्तनि जा डिफरेंट क़िस्म जा जेके आहिनि एक्सपीरियंसिस आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदा हिते। पर मुंहिंजो जेको अंदाज़ो इहो आहे त मां जेका ख़ुशी जी ॻाल्हि बि आहे त मूं अॼु ॾींहं ते कंहिं सिंधी खे कैनेडा में फेल थींदे न ॾिठो। सभु कामयाबु थिया आहिनि माशाल्लाह। वॾी महिरबानी सर, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, साईं जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उमेदु आहे त तव्हांखे इन मां काफ़ी जेके आहिनि मालूमात मिली हूंदी। सक्सेस कीअं थियणो आहे, मुल्क खां ॿाहिरि वञण लाइ कहिड़ा कहिड़ा तरीक़ा अख़्तियार करणा आहिनि, सवला तरीक़ा आहिनि, सिर्फ़ु थोरी सी हुन में महिनत करणी पवंदी। इंशाअल्लाह नए महिमान सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़।